सिंध हाई कोर्ट गैर कानूनी अलाटमेंट बाबत केस में समूरनि जवाबदारनि जी ज़मानत रद्द करे छॾी। नेब मकानी इदारनि वारे सेक्रेटरी रोशन शेख खे अदालत ॿाहिरां गिरफ़्तार करे वरितो। अदालत में ज़मीन जी गैर कानूनी अलाटमेंट बाबत केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान सिंध हाई कोर्ट पारां सेक्रेटरी बल्दियात ऐं अॻूणे डीसी समेत समूरनि 10 जवाबदारनि जी ज़मानत रद्द कई वई। ज़मानत रद्द थियण ते अॻूणे डीसी लाला फज़ल रहमान ऐं डायरेक्टर लैंड वसीम ज़ैदी खे गिरफ़्तार कयो वियो। सिंध हाई कोर्ट तरफ़ां ज़मानत रद्द थींदे ई सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट रोशन शेख 5 कलाकनि ताईं अदालत अंदर ई वेही रहियो। ॿुधाए पियो वञे त सेक्रेटरी बल्दियात रोशन शेख पारां अदालत खे ज़मानत रद्द थियण वारे फ़ैसिले ते नज़रसानी वारी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई, जेका अदालत ॿुधण खां इनकार करे छॾी। सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट अदालत में काफ़ी देर वेठो रहियो ऐं फ़ोन ते मुसलसल ॻाल्हाईंदो रहियो। रोशन शेख जीअं ई अदालती कमरे मां ॿाहिरि निकितो त संदसि गिरफ़्तारी लाइ आयल नेब टीम खेसि हिरासत में वठी छॾियो। सेक्रेटरी बल्दियात रोशन शेख समेत ॿियनि जवाबदारनि ते 265 एकड़ ज़मीन जी गैर कानूनी अलाटमेंट जो केस हो, जंहिं में अदालत संदनि ज़मानत रद्द करे छॾी।